Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी। बाबा ही धागो वठो, छोकिरे खे वञी गिचे में ॿधी छॾियो। अलाह कंदो त छिरक कोन भरींदो। खबरदार करम खान, इते ही बीह रहो। मुझे मुर्शिद ना हिकिड़ो कदम बि न वधाए जाए। खलीफ़ा, जेको तूं मूंखे करम खान सम्झी थो न, मां उहो करम खान न आहियां रहियो। मूंखे मुर्शिद सां मिलण ॾे। दुनिया सां धोखा कया अथई करम खान, असांखे धोखो न ॾेई सघंदे। गाॾीअ में चढ़ी वापसि हलियो वञ। खलीफ़ा, करम खान खे अचण ॾे बाबा। करम खान छा थो सोचे? मुर्शिद सां ई सोचां थो त हिननि हथनि सां मूं ॾाढा पाप कया आहिनि, ॾाढा ज़ुल्म कया आहिनि। रब पाक जी दरबार में मूंखे उन्हनि ज़ुल्मनि जी माफ़ी कीअं मिलंदी? बाबा, पाक ज़ात मुंहिंजे रब जी आहे। असांजा वजूद त बाबा गुनाह जे गंद सां भरियल आहिनि। अचे वेह करम खान बाबा। मूंखे शर्म थो अचे मुर्शिद साईं त मां तव्हांजे पासे में कीअं वियां। मां तव्हां खां पंहिंजनि गुस्ताखियुनि ग़लतियुनि जी माफ़ी कीअं वठां? बाबा, माफ़ी ॾियण वारो त मालिक आहे। तूं उन जे अॻियां कंद चुका। पंहिंजे अमलनि ते शर्मसार थी सची दिलि सां माफ़ी घुर बाबा। जेके मूं माण्हुनि जा ॾोह कया आहिनि, रब साईं मूंखे उन्हनि जी माफ़ी तॾहिं ॾींदो जॾहिं मां उन्हनि खां माफ़ी वठां। करम खान, तुंहिंजे कंध में त आकड़ ऐं वॾाई हूंदी हुई, पोइ तुंहिंजे मग़ज़ मां इहा हवा कीअं निकिरी वई? मां उन्हनि जी सचाई ॾिसी खलीफ़ा ॾाढो पिशेमान थियो आहियां। मुर्शिद साईं, मां तोखां माफ़ी वठण आयो आहियां ऐं बचियल ताईं मूंसां गॾिजी हल। मूंखे जेको बि ॾोह ॾंड पियो न, उहो मां भरींदुसि। करम खान, वेह चाह पी त पोइ मां तोखे पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायां। दिल में सूर, गोॾे में सूर। ओ वलण, ओ वाह, ओ पुट वलण। छा थियो चाचा? ओ हेॾा 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 अच। ओ वलण, तो त मूंखे चयो त फार्म जो ठीको था खणण हलूं। अरे ओॾे भागा मूंखे कच्चे तो वठी हली छा? चाचा वॾो आहीं, इहो तोखे सोचणु घुरिजे। मां ग़रीब जो ॿार ठीको खणी सघंदुसि? मां इन ठीके लाइ त मूंखे लख घुरिजनि, लख। बाक़ी केॾां थो हली? पार चाचा साईं, पार हलणो आहे। तुंहिंजे ॻोठ, तुंहिंजे। ए छा चई? मुंहिंजे ॻोठ? मां त वो ॻोठ छॾे आयो आहियां। ॿिया बि त उते ई था रहनि न। चाचा साईं तूं हल त सही। अड़े खुली ॻाल्हि कर, कमु कहिड़ो अथई? चाचा मूंखे रुगो उहे माइट ॾेखार जंहिं मुंहिंजे भाउ कादन खे मारियो हो। छो? उन्हनि में तुंहिंजो कहिड़ो कमु आहे? मां रुगो उन्हनि जो बूथ ॾिसण थो चाहियां, बाक़ी पलांग ही वलण पाण कंदो चाचा। अड़े वलण कावड़ त एॾी थी अचे, ये कन खां पकड़े ठका चमाट करे त 3 ॾींहं, पूरा 3 ॾींहं मानी न खाई। हड़ बाटी सफ़ाई हीअं थी वञे। है अहिड़े कंथार पुट, अहिड़े मुड़ुस माण्हू
तूं हाणे पलां तूं कंदे अड़े हेॾे जेकॾहिं थोरी बि गैरत अथई न पहिरीं पंहिंजी पीउ माउ जो पेट पाल रोज़गार कर हुननि खे पेट पाल हुननि खे ऐं हा उहा बि हक़ हलाल जी रोज़ी कमाए पोइ हुननि जो पेट पाल चाचा मां पंहिंजे भाउ जे पलांद जी ॻाल्हि पियो कयां ऐं तूं मूंखे कमाइण लाइ पियो चवीं माण्हू पंहिंजो पहिरीं मुंहुं ॾिसी पोइ ॻाल्हि करे अहिड़े कंधार मुड़ुस मुंहिंजा वलण खां न जेकॾहिं तूं एॾो गैरती मुड़ुसो आहे न सभ खां पहिरीं पंहिंजी भेण खे करम खाने जे क़ैद मां आज़ाद कराई आहे कराई पंहिंजी भेण खे क़ैद मां आज़ाद चाचा हुनखे त ॾातू ऐं पीराणे वारा आज़ाद कराया आहिनि न जेके शहज़ादीअ खे क़ैद मां आज़ाद कराए सघनि था उहे शख़्स कादन भोग जे पुट ऐं कबूल जो ऐं सचल खान जे खून जो पलांद पाण कंदा हाणे ॾिस तूं इज़त सां मूंसां घर मोड़ी हल अच चाची मोहरम मूंखे मोहरम अल्लाह जो वास्तो थी चाची मूंखे मां बाबे जे घर न हलंदसि मोहरम मां चवां थो सिधी थी हल मोहरम ख़ुदा जो वास्तो थी मूंखे न वठी हल बाबे जे घर मां चवां थो चुपचाप करे हल न त हिते घटीअ में ईंदड़ वेंदड़ माण्हू तुंहिंजे पीउ जे मथां खिलाईंदो ईंदुसि बाबा करम खान न्याणी वठी आयो त छा भला चाचो बचल खान खून माफ़ करे छॾींदुसि न बा हाणे अहिड़ी बि ॻाल्हि कोन्हे जे बचल खान फ़ैसिलो कंदो त पहिरीं राज सां सलाह करे पोइ फ़ैसिलो कंदो मूंखे ज़रूरत तो जहिड़े ज़ाल जी मां हिते कोन रहंदसि मूंखे वापसि घर वठी हल वापसि त तोखे मां हाणे ॻाल्हियुनि सां ई वठी हलंदुसि चाचा संभाल पंहिंजी धीअ अब छा थियो आहे मूंखे बि त ॿुधायो छा मसइलो आहे चाचा हाणे मसइलो वञी पंहिंजो धीअ खां पाण पुछ मूं तुंहिंजो घणो ई लिहाज़ कयो पर हाणे तुंहिंजी धीअ तुंहिंजे इज़त जो जनाज़ो थी खणे मां छा कयांसि अदा मोहरम वे त सही ॿुधाए ॻाल्हि छा आहे ख़ैरल भाउ मसइलो हाणे तव्हांखे अची चाचो पीराणो ॿुधाईंदो ऐं फ़ैसिलो रेस बचल खान कंदो बाबा मसइले खे वधायो न राज खिलंदो कुझु सम्झ धारियो सम्झ त नूरा वटि आहे ई कोन हिन खां पुछी पोइ परणायोसि हा न बाबो को नंढड़ो ॿार त न आहे जंहिंजी उथंदे वेहंदे बेइज़ती थी करे अदा मोहरम मां सम्झी वियो हाणे तूं वञ अदी नूरा ॼाणी त असां ॼाणी अरे लालाई पटको कई बेस्तो मूंखे कहिड़े जोर जी सज़ा ॾिनी वे न हाणे ॻाल्हाइण में कोन्हे जेसा ॻाल्हा त बंबूरी वांगुरु चोटी थी पवे सच त केरु ॿुधे ई कोन थो न चांहि ढुक मूंखे बि ॾिजो हिन मोए खे वरी छा थियो आहे जीरो भी आहे बस सुते सुते रूह परवाज़ करे वैसे ॾिसोसि त सही उथी छोरी ॾिसीसि घट में घटि हिन सियारे में त कोन मरंदुसि ओ सुकल तूरी जहिड़ो मुंहुं चोट आयो अथई जाड़ो यादि पियो अथई छा फ़क़ीराणी जाड़े खे त अलाह साईं जन्नत नसीब कंदो मां कंहिं ॿिए मसइले जे लाइ थो सोचां दुआ कर राणे पुट खे त हिनखे अलाह पाक ॿ जाड़ा पुट ॾे त आसूदे मल जी अङण ते के ख़ुशियूं अचनि छई छा थो पुट ॾे राणे खे ऐं अङण वारी आसूदे मल जो जेको आहे सो ख़ुशियुनि में थिए इहो वरी कीअं फ़क़ीराणी तूं त ई औलादड़ जंहिंखे औलाद न आहे तो कॾहिं उन्हनि जे जीअ में जाती पाए ॾिठो आहे ये वीचारी अधी कमला अधो आसूदो मल सभिनी सां वीचारा मुर्की मुर्की मिलंदा आहिनि पर हुननि जो रूह कीअं थो रोए हुननि जे रूह जी ख़बर मूंखे अॼु पई आहे त हुननि जे अंदर में छा आहे बाबा चाचा बचल खान भी त बेऔलाद आहे हा बचल खान जे घर में त सचल खान हो हाणे हुन जे घर में सांवल हूर हुननि जे रूह जी विंदुर बणियल आहे
वीचारे आसूदे मल जे घर में छा आहे हिकिड़ी वीचारी कमला ॿियो आसूदो ॿियो हुननि वटि छा आहे राज जी बचनि जा चेहरा चुमी चुमी वीचारा पंहिंजी आसीस पूरी कंदा आहिनि कीअं वीचारनि हुन बे औलादनि जी राति रोंदे रोंदे गुज़रंदी हूंदी इहो कंहिं ॼातो ई कोन्हे हाणे इहा ॻाल्हि त रब जे वस में आहे जिखे ॾे जिखे न ॾे तोखे छो जी फटकार थियो आहे फकीराणी छा ॿुधायां अधी कमला त मूंखां हिकु वॾी ॻाल्हि करे छॾी फकीराणी मुंहिंजी पूरी ज़िंदगी गुज़री वई आहे पर हिन महिल ताईं राज वारे मूंखां का बि शइ कान कोई ख़बर थी छा जी चई त असांजे दिलि विंदुराइण जे लाइ किथां न किथां हिकिड़ो बचिड़ो आणे ॾे हाणे ॻाल्हियूं ॿुधी सघ भई कंहिंखे लाचार पियो आहे केरु पंहिंजो बच्चो कढी उन्हनि खे ॾींदो न अपा न केरु ॾींदो कमला जेका पंहिंजनि माइटनि ॾे वई न उहा को माइटनि सां सिक लाहिण कान वई हुई पर हुन वीचारीअ खे कंहिं वासो कोन ॾिनो खाली झोला मोटाए आई वीचारी इहा त बकवास कया पई न इहा एॾी वॾी कुर्बानी केरु ॾींदो केरु पंहिंजो बच्चो ॾींदो न न फकीराणी ॾिस राज में ॿिया बि त माण्हू आहिनि या सभु मरी विया हुन वीचारीअ उमेद सम्झी मूंखां सुवाल कयो फकीराणी ॻाल्हि थी सिधी मूंखे हुनजो इहो सुवाल पूरो करणो पवंदो तूं मञी चाहे न मञी मथो फिरियो थई चरियो थी पियो ई छा हाणे हिन उमिरि में कहिड़ा पुट ॼणे ॾींदी सही सो तूं खणी वञी ते आसूदे मल खे ॾींदे फकीराणी मूं कॾहिं यक मां घड़ियूं पटियूं कोन पूरी ज़िंदगी गुज़री तोते मयार कान्हे भली तूं नाराज़ थी भली थी 100 दफ़ा थी तोते मुंहिंजी इहा बि मयार कान्हे छो त तो मूंखे पुट जड़ेन ना इहा कुर्बानी ॾींदासीं ज़रूरु ॾींदासीं ऐं इहा कुर्बानी आहे मुंहिंजी नूंहं ॾींदी छा मुंहिंजी औलाद आसूदे मल खे सही आहे बाबा ऐं बाहि लॻई मुई छोरी ॻाल्हाई छा थी आहे ऐं मां अञा जेरी वेठी आहियां ॾिसां थी इहो कमु कीअं थो थिए तूं वरी ने हुके जे नड़ जहिड़े सहुरे जे चवण ते लॻी आई मतां जे चवण ते लॻी आई आहे ही जुदायूं थो करे ॾिसां त कीअं थी तूं ॾी बचो बस चाची वाइदो थी वियो ॾिसां त कीअं थो ख़ैरात करे नो वेचारो हथ मुताई पैदा थियो असांजा बच्चा थो ॾी शाबस अथई अम्मा चाची जे मथां मुंहिंजो सिर कुर्बान ऐं फग ॻाल्हि त ॿुध मूंखे सची सची ॿुधा कसम अथई अल्लाह जो कहिड़े मुले वटि वियो आहीं जो पाणी पढ़ाए न छोरी खे प्यारो अथई या छोरी तूं पढ़ाए आई आहीं ॿई हिक ॿिए जे चवण में आयो दिमाग़ ख़राब थी वियो अथव छा फकीराणी ही इज़त वारो जहां मूंखे नो जे पारां इज़त थी मिले तूं बि इज़त करीस मोट में तोखे इहो वीचारी इज़त ॾींदी कोन थी कयां मां हिन मोहांडी जी इज़त हा बाक़ी जॾहिं मार ॼाओ न कोकी खे हथ बि लाइण कोन ॾींदसि ॾिसां त केरु थो वारिस ते हा अखियूं फोटारे वेठो आहे पंहिंजी औलाद जी मालिक मां पाण आहियां तूं न तव्हांजो को बि वस न हलंदो ये खुश ना कुछ सोच सॼी उमिरि राज मां वठी खाधो थी हिकिड़ी नंढड़ी ख़ुशी अधे आसूदे मल खे नथी ॾेई सघे ॿार त असांजो सॾिबो हुननि वीचारनि जे लाइ त रुॻो दिलि जी रूह रिहाण ॿियो छा हूंदो जेको ॿार न या हुई कोन उन जे लाइ हेॾा वेठी थी विलाल कई कुझु सोच सियाणी थी इंसान थी इंसाननि वारी दिलि था छोटा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम वदा पीराणा वे ढोल पुट वञा दे पीराणे लाइ मानी खणी आ मानी अदा मां खाई आहियां सफ़ा ढवत छोटा तो वारो पुट ई नो कान थी ॾिसे नूरा जी महरम जी ॻाल्हि तो करी न हा ॿियो वरी कंजी थो कयां उहे भुरल घर घुमण विया आहिनि बाबा चाचे पीराणे खां सची ॻाल्हि छो न पियो करे छा ॻाल्हि आहे दादा जेका मूंखां लिकायो था मां त ॿुधायां चाचा पीराणा अॼु दामाराम खे सफ़ा गैरत अची वई ऐं भाॼाई नूरा खे छिके वञ चाचे भुरल घर छॾे आयो आहे अॻु में त कॾहिं अहिड़ी गैरत मूं कान ॾिठी मांसि अलाए कहिड़ी झिरकी भूंडो हुनसि अॼु वॾी गैरत अची वियसि अदारस
ही छा पे तो ॿुधां ही ढोलू सही तो चए हा हा दा चए त सही तो अदा महरम किथे आहे ऐं छा थो चए हाणे त दुकान ते वियो आहे चए पियो त मूंखे अहिड़ी ज़ाल न घुरिजे जेका घर खे घर नथी करे ॾिसे अदा ग़लति थो चवे महरम असांजे राज में ईअं कॾहिं न थियो आहे न थींदो अदा पीराणा मां छा कयां मां त चकीअ जे ॿिनि पुड़नि में कणक वांगुरु पियो थो पिसजे पुट रथम पाण आहे पंहिंजो पटको लारायो घबराए न सोट अदे भूरल लाइ बि लख इज़तूं आहिनि सोटाणी भूरल सां मां पाण ॻाल्हाईंसि ऐं जे छोकिरीअ खे ॻाल्हि सम्झ में अची वई त ठीकु न त हाणे यादो पचल खान मालिक आहे जीअं वणेसि तीअं करे चाचा पीराणा मां पहिरें ॾींहं खां वठी करे बाबे खे चयो त बाबा हली चाचे भूरल सां ॻाल्हायो ऐं बाबो हराम जो पुछे बस लोक खां मुंहुं लिकायूं घर में पियो आहे बाबे जे चुप हुजण जे करे अधे महरम ऐं भाॼाई नूरा जो वयो मन वधंदो ढोलू पुट तूं अञा ॿार आहे कंहिंसां ॾंदो घड़े नाहे ॻाल्हाइबो अधे भूरल त असां ते अहसान कयो आहे पोइ असां हुनखे संग नाहे ॾिना न ई हुनखे पेट लिखी ॾिनो आहे अदा इहा ॻाल्हि सही आहे पर भाउ अहिड़ो सोनी घुरियो जेको कन छने सुबुह जो मां पाण ईंदुसि ऐं भूरल सां वरी ॻाल्हाईंदासीं फुरी वे मां त पोइ डगी छो तो फारम जे मालिकनि सां त मार खाई आयो छा ओ पोपरी तू छॾ हिन मोतबर खे उथ मुंहिंजे लाइ पाणी भरे आ वञे लॻी आ अदा सादिक ख़ैर त आहे अॼु कावड़ में नज़र था अचो बाजे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए सांड्रो जे करे सीट जी उभो थी वञे वो कारीगर नांग त न थींदो न बस चाचा सादिक बस मूं तव्हां जूं घणियूं ॻाल्हियूं ॿुधियूं वधीक न ॻाल्हाइजांइ हाणे एतिरो ॻाल्हायो अथई जेतिरो अॼु ताईं मुंहिंजे पीउ बि मूंसां न आया ॻाल्हायो बाबा तू छा थियो थई एतिरो छो तो बाबा सां तिखो ॻाल्हाए ग़लती कई यादि आई त न ॻाल्हाइण घुर्जे सां जेकॾहिं हुन टाइम ॻाल्हाए आ तूं एतिरो सीट जी बि न वञी आ न एतिरो ॻाल्हाई आ वधीक ॻाल्हि छा आहे का ख़बर त पवे विया त ॿई खिलंदे खिलंदे आयो ऐं आया त ॿिन्हिनि जा बूथ सुॼा पिया आहिनि वजह हिकिड़ी ॻाल्हि चवां और सां ॿुध ही जेको न कंथार पुट तुंहिंजो वेठो आहे न वलण ख़ान हिन वलण ख़ान वटि लख रुपयो पूरो घर में पियो आहे अने ॿियो दर माण्हुनि ॾे अथसि भाॼाई कमाइण जी हिनखे कहिड़ी ज़रूरत आहे जॾहिं कोन हिन जो भाउ कातन मोह आहे तॾहिं वीचारे खे मानी कोन थी वणे कमाइण जो अंगूठो हिन वीचारे खे राति जो निंड ई नथी अचे असुल पुथल पुथल अथसि ख़बर अथई मूंखे छा थो चए उथ चाचा हलूं कचे कातन जा मूंखे कातिल ॾेखार कातिल त मां पलात कयां उन्हनि जो हा वलण ओ भाॼाई सफ़ा का साथी उम्र किथे गुज़ारी आहे हिन वलण हितो मूंखे जो ॿाहिरि वठी वियो छाजे लाइ वठी वियो इन्हीअ ॻाल्हि लाइ त वठी वियो जेका हींअर चयो मां त मूंखे कचे वठी हल मां पलांत कंदुसि पंहिंजे भाउ कातन जो अहिड़े मूंखे अहिड़े कचे जा कंथार पलांत कंदो वलण ख़ान पंहिंजे भाउ जो वलण बाबा आख़िर तू चाहीं छा तो का ख़बर त पए न तुंहिंजे नखरा नाज़ कॾहिं ख़तम थींदा अॼु हिकिड़ी ॻाल्हि कर जेतिरो तुंहिंजो वात तो वॼे न जेकॾहिं तूं एतिरो कमु करी त तोखे हर को शाबाश करे इहो त पराए फार्मन में राति जो चोरी कीअं मच्छी मारजे इहो थो अचे हिनखे बाक़ी जो कुझु बि नथो अचे इज़त ऐं गैरत जो अखर हिन जे भरिसां बि नथो गुज़रे चाचा घणो बेइज़तो न कर बाबा सां तिखो थी करे न ॻाल्हाए न त बाबा जे हिकु धक सां पूत भर वञी किरंदे थोड़ी मां जो त साई सुकाए छॾियो अथई
ऐं कंधार बि वरी हिन घर में तूं आहीं। तोखे त पंहिंजो मुड़ुस चवंदे बि मूंखे शर्म थो थिए। ॿुधई मां ही मुंहिंजी ज़ाल आहे ऐं ॻाल्हाए छा पई मूंसां? सही थी ॻाल्हाए। गैरत वारा पुट माउ पीउ सां कंध खणी न आहिनि ॻाल्हाईंदा। ऐं तूं हेॾो वात फाड़ थो ॻाल्हाए, न चवंदो कर मूंखे मां। बस भाजाई चओ पंहिंजी क़िस्मत जेकॾहिं न कादन जीअरो हुजे हा त हिन खे ॻाल्हाइण जेतिरी ज़रूरत थिए हा। मां सम्झी वियो आहियां, तव्हां सभु मूंखां ही घर छॾाईंदा। इहो तूं चई न ॿुधा, भली छॾे वञी घर। असांखे तुंहिंजी हाणे परवाह नाहे। अधा सादिक पाणी जे दुबनि मां मच्छी मारी न त असां सभु घर भाती पेट भरे खाईंदासीं। चाची ऐं मां बि अंधियूं मंडियूं न आहियूं। महीने में 5 टुक जूं रिलियूं बि ठाहीसीं न त बि 5 रुपया अची ॾींदा। तो जड़े मुड़ुस खां सवाइ बि मां ज़िंदा रही सघां थी। ओ अम्मा पोपरी बस कर मुंहिंजी अम्मा। ही वलण कंधारा कंधार तू चुप कर, मथा खणे न कुहाड़ी हणे न कंथ में। अदा ही मुझे पेट जाओ आहे। मां हिन जे पिते खां वाकिफ़ आहियां। हिनखे बड़बड़ खां सवाइ ॿियो कुझु अचे ई नथो। अम्मा तूं भले मूंखे कुझु बि न सम्झ, पर बाबे जी पीढ़ी पैदा करण वारो मां आहियां। वलण पंहिंजी इज़त पंहिंजे हथ में अथई। घणो ई गंद कयो अथई। हे वठ, हे मुंहिंजा हथ ॾिस। हाणे मुंहिंजे अछे मथे खे ॾिस। हक़ीक़त खां अखियूं न ॿूट। तूं ॻोठ में आकड़ जी कीअं तो घुमी? हैरत आहे तोते। ओ वल मेरी खुदा खे मञ, एतिरो आकड़ जी ॿाहिरि न हल। इन ई घर में आकड़ कर। ॿाहिरि घिटिन में जेकॾहिं ईअं आकड़ जी हली तो माण्हू मेणो तोखे ॾींदा। ख़बर थी कंहिंजो? शहज़ादीअ जो। मेणे जे करे मरी मां वेंदुसि, तोखे त कुझु कोन थींदो। करम खान किथे आहे? अदा साईं सुबुह सां वियो आहे बच्चल खान जे ॻोठ मुर्शिद सां मिलण। बच्चल खान जे ॻोठ मुर्शिद सां मिलण? पर छो? मुर्शिद खे वठी बच्चल खान ॾे मेड़ थी वेंदो। करम खान एॾो कमज़ोर थी वियो आहे जो मुर्शिद मेड़ करे बच्चल खान खां माफ़ी वठंदो? हा, करम खान भली वञी बच्चल खान जे कदमनि में किरे, पर असांजो मुड़ुस मोआ असां ठाह न कंदासीं। सुबारा खान छाजे लाइ ठहंदासीं बच्चल खान सां? बच्चल खान असांजो दुश्मन आहे। शायदि करम खान खां इहो विसरी वियो आहे। मां सभु सम्झी वियो आहियां। करम खान जहिड़ा माण्हू सरदार खां पंहिंजो कमु कढी पोइ कुंडाइता थी वेंदा आहिनि। करम खान मॾी मेड़े वरिती त बि पोयां पेर कई। सुबारा खान थोरो सोचे सम्झी ॻाल्हाए। इहो सच आहे। करम खान पंहिंजे भाउ खे मौत जे मुंहं मां बचाए डिॼी वियो आहे त मतां सुभाणे मां बि मारिजी वञा। करम खान सरदार खां केॾां भॼंदो? करम खान जे पिरकारनि जी ख़बर पवंदी न, ओ त करम खान मौत खां बची कोन सघंदो। भले मौत खां बची बि वञे, पर बाक़ी हयाती जेल में काटींदो। सुबारा खान इहे वॾी ॻाल्हियूं पंहिंजी औताक ते कर। अदा जो हुकुम आहे त सुबारो खान ॿीहर हिते न अचे। इहो करम खान चयो आहे त मां हिते न अचां? हा, जेकॾहिं अहिड़ो कमु तुंहिंजो आहे त अदा खे पंहिंजी औताक ते घुराए। त पोइ ठीकु आहे। हाणे इन करम खान खे असां ॾांहुं पंध करणा पवंदा। अचो। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।